अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिसीअ से घुरन जे वाटींदड़ विच में ओके ॿियो पुछनि सरोजन संभायो। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 2 फरवरी 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में हलई है दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसलूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तहबीरनि सां लाऊं लही सघनि। वक़्त जी सितम ज़रेफ़ी रुॻो इहा नाहे जो वक़्तु हाणे इंसाफ़ नथो ॾियारे, पर बेहसी जी बाज़ार में विकामजी वियल हुक्मरान बि हाणे अवाम जा मुतालबा मञण लाइ तयार ई न आहिनि। प्रिया कुमारी खे अगवा थिए बि वॾो वक़्तु गुज़री चुको, पर हुकूमत संदसि बाज़ियाबी लाइ के बि क़दम नथी खणे। प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ हाणे सरकार खे 3 हफ़्तनि जो अल्टीमेटम ॾिनो वियो आहे। एहतिजाज जी हाई कोर्ट वञण जो ऐलान बि कयो वियो आहे। 2 ॾींहं अॻु जॾहिं प्रेस क्लब कराची में प्रिया कुमारी बाबति कॉन्फ्रेंस कोठाई वई हुई, उन में ख़िताब कंदे प्रिया कुमारी जे वालिद राजकुमार चयो त 3.5 सालनि खां प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं करियूं पिया। पुलिस तोड़े ॿिया इदारा संजीदगी जो मुज़ाहिरो नथा कनि। मूंखे हिकु शख़्स रोज़ फ़ोन करे थो, मूं अहिड़ी रिकॉर्डिंग जे नंबर पुलिस खे ॾिना आहिनि, पर पुलिस उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई। जॾहिं त सीनियर वकील अली पलह चयो त प्रिया कुमारी जे अगवा वाक़े जी FIR ग़लति काटियल आहे, उन में रुॻो कलम 364 आहे, उन में एड थियणु घुरिजे। उहो लॻाइण सां सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी, नेशनल कमीशन फॉर ह्यूमन राइट्स ऐं ॿिया इदारा सुजाॻ थियनि हा। GIT पिणु प्रिया केस खे आम केस जा डील पे कयो। उहा GIT बि हाणे ख़तमु थी चुकी आहे। प्रिया कुमारी जे अगवा वाक़े ख़िलाफ़ हाई कोर्ट में पटिशन दाख़िल कंदासीं। जॾहिं त सीनियर सहाफ़ी महेश कुमार जो चवणु हो त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सिंध सरकार संजीदा नाहे। वॾे वज़ीर ऐं PPA चेयरमैन बिलावल भुट्टो सां मुलाक़ातूं कंदासीं। इदारनि खे बि अपील कंदासीं त उहे प्रिया जी बाज़ियाबी लाइ के क़दम खणनि। जॾहिं त उन मौक़े ते ऐलान कयो वियो त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी तहरीक पिणु हलाई वेंदी। जेकॾहिं ॾिसिजे त इहा केॾी वॾी पुलिस जी नाकामी आहे जो अञा ताईं पुलिस न त जवाबदार हथ करे सघी आहे, न वरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ हुन खे क़दम खंया आहिनि। सोचणो इन ते बि आहे, आख़िर पुलिस केतिरा ई अहिड़ा केस ईअं छो लोढ़ींदी रही आहे ऐं आख़िर ईअं केस ताईं केसनि खे लोढ़ींदी रहंदी। हुकूमत पारां अवाम ते टूल टैक्स मढ़ण वारो सिलसिलो जारी आहे। अवाम जे सख़्त एतिराज़ ऐं एहतिजाजी तहरीक बावजूदि मटियारी में क़ाइमु टूल प्लाज़ा पारां टूल टैक्स वठण जो सिलसिलो जारी आहे। मटियारी जे माण्हुनि खां बि टूल टैक्स वरितो पियो वञे। जॾहिं त एहतिजाजी तहरीक दौरान थियल ॻाल्हियुनि में DC इहा पिणु दावा कई हुई त मटियारी जे माण्हुनि खां टैक्स न वरितो वेंदो। जैकमाबाद में पिणु गैर क़ानूनी टूल प्लाज़ा ख़िलाफ़ रहवासी सरापा एहतिजाज बणियल आहिनि। सियासी समाजी धुरियुनि पारां जैकमाबाद में एहतिजाजी तहरीक हलाई पई वञे। शहरियुनि जो चवणु आहे त टूल टैक्स वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे ऐं टूल प्लाज़ा ख़तमु कयो वञे। जॾहिं त उमरकोट मिरपुर ख़ासि रोड ते नेशनल हाईवे अथॉरिटी पारां टूल प्लाज़ा क़ाइमु करे टूल टैक्स वसूल करण वारे मामले ख़िलाफ़ भरपूर एहतिजाज बाद टूल टैक्स जी वसूली खे मुअतल कयो वियो आहे। शहरियुनि पारां जोड़ियल
एक्शन कमेटी ऐं ज़िले इंतज़ामिया उमरकोट जे अमलदारनि विच में तफ़सीली ॻाल्हियूं पिणु थियूं। कमेटी पारां एडवोकेट मीर मोहम्मद नोहड़ी वाजिद लगारी ऐं ॿिनि ॻाल्हियुनि में हिसो वरितो, जॾहिं त अॻवाणनि मौक़िफ़ इख़्तियार कयो त अञा राजा रस्ती खां उमरकोट ताईं रोड जो तमामु घणो कमु बाक़ी रहियल आहे। उन बावजूदि अॻुवाट टैक्स वसूली करणु उसूली तौरु गैर क़ानूनी आहे। एडवोकेट मीर मोहम्मद नोहड़ीअ चयो त हुकूमत उन रोड जी तमीर लाइ 6 अरब रुपया बि जारी कया आहिनि, त पोइ कमु छो नथो शुरू कयो वञे। मुसलसल ॻाल्हियुनि बाद इहो तइ कयो वियो त रोड मुकमिल थियण ताईं टोल टैक्स जी उगाड़ी बंदि रहंदी। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जेकॾहिं ॾिसिजे त सियासी मुदाख़लत क़ानून जी रिट खे बि दाव ते लॻाए छॾियो आहे, अवाम जी त केरु ॿुधण लाइ तयारु बि न आहे। सियासी अॻुवान बार बार क़ानून जी लताड़ करे रहिया आहिनि। क़ानून जी रिट ऐं सियासी मुदाख़लत वारे मामले ते मुमताज़ मंगी लिखे थो, सिंध हुकूमत हिकु भेरो वरी पंहिंजे मामूल जो वर्जाव कंदे क़ानून जी रिट जो तमाशो कंदे हीअ साबित कयो आहे त मुल्क जे क़ानून खां सिंध हुकूमत त मथां ई आहे, पर हुक्मरान पार्टी PP जा भोतार बि क़ानून खां बालातर आहिनि। हुकूमत जा सभई इदारा संदन कमदार जी हैसियत रखनि था, पर पुलिस संदन ख़िदमत में ऐं कमदारी में ख़ासनि ख़ासि आहे। इहो तमाशो 26 डिसंबर ते सांगड़ जे उन सान्हे में थियो, जंहिं सान्हे में 3 ॼणा क़तल थी विया ऐं 19 ॼणा ज़ख़्मी थिया। फ़रियादनि जे चवण मूजिबि त ही कातिलाणो हमिलो PP सां तालुक़ु रखंदड़ MNA अलाउद्दीन जुणेजे करायो आहे, पर पुलिस पंहिंजो कमदारी वारो किरदारु अदा कंदे FIR दाख़िल करण खां इनकार कयो ऐं उल्टो फ़रियादियुनि खे धमकाइण लॻी त जेकॾहिं तव्हां MNA ते केस दाख़िल कराइण जो ज़ोर ॾिनो त पोइ तव्हां ख़िलाफ़ु केतिरा ई केस दाख़िल कया वेंदा। पुलिस जे उन किरदार जो बेखौफ़ी वारो इज़हार IG सिंध बि कयो, जंहिं शाह खां वधीक शाह जी वफ़ादारी जो मुज़ाहिरो कंदे चयो त MNA साहिब त वाक़े वारे हंधि मौजूदु ई न हो। सांगड़ ज़िले जे PP सदर प्रेस खे ॿुधायो त हू यानी MNA साहिब इस्लामाबाद हो, पर उन प्रेस कॉन्फ्रेंस में बीठल हिकु सहाफ़ी खे चयो त ख़ुदि MNA जो पंहिंजो बयानु आहे त हू कराची में हो। सिंध असेंबली में मुख़ालिफ़ धुर PTI तरफ़ां सान्हे जी मज़मती करारदाद पेश कई वई, जंहिं ते सूबाई वज़ीर नासिर शाह बि साॻियो ई वर्जाव कंदे चयो त अलाउद्दीन जुणेजो वाक़े वारे हंधि मौजूदु न हो, पर हसबे रिवायत अंदाज़ अफ़सोस ज़ाहिर कंदे चयाईं असांखे मक़तूलनि सां हमदर्दी आहे। उहे मज़लूम आहिनि, यकीनन उन्हनि सां इंसाफ़ थींदो। कहिड़ो इंसाफ़ थींदो? साफ़ नज़र पियो अचे त सिंध हुकूमत जी इंसाफ़ पसंदि गंगा उबती थी वहे या सुबती। माज़ी जे वाक़िअनि में हुकूमती किरदार भोतारकियूं कट मस्तियूं ऐं दादागिरियूं इंसाफ़ पसंदी जा लोड़ींदड़ झंडा सभु ॿुधाइनि था त नाज़म जोखीअ सां कीअं इंसाफ़ थियो। मासूम फ़ातिमा जो लाश राणीपुर जे सैदनि जी हवेली मां सर्द सफ़र कंदे क़ब्रिस्तान में कफ़न पाए सुम्ही पियो। तानिया ख़ासखेली वज़ीर आला सिंध, जेको तॾहिं बि वज़ीर आला ई हो, संसद तक में वहशी दहशत जो शिकार थी वई। संदसि पूरे ख़ानदान जे इंसाफ़ लाइ बाॾाईंदे निड़ी बि ख़ुश्क थी वई, पर इंसाफ़ जी फ़ाख़्ता कहिड़ी देस उॾामी वई, इहा हिन वक़्त ताईं अवाम खे ख़बर न आहे। ईंदड़ वक़्त ताईं मज़लूम बेसहारनि ग़रीब सिंध वासियुनि सां कहिड़ो इंसाफ़ थींदो, खेनि कहिड़ो तहफ़ुज़ मिलंदो। लोचनि ऐं लोफरनि जो ख़ात्मो कॾहिं थींदो? कुझु साल अॻु सिंध जो अवाम अकेलो सफ़र कंदे ॿेलनि मां लंघंदे ॾकंदो हो, पोइ असां अवाम रोडनि ऐं रस्तनि तां राह जे वगड़े ॾकंदा रहियासीं। उहो ख़ौफ़ जो राकास वधंदे शहरनि में दाख़िल थियो आहे। हाणे शहरनि में बि घुमंदे अवाम ख़ौफ़ महसूसु कयो, पर हाणे अवाम पंहिंजे घरनि में बि ख़ौफ़ जो क़ैदी बणिजी वियो आहे। पूरी सिंध में दहशत ऐं वहशत जो राज आहे। मीडिया में इहो तासर ॾींदे बहस कयो थो वञे त हीअ सभु कुझु सरदारनि ऐं भोतारनि जो पैदा कयल आहे, पर पाण तारीख़ जे शागिर्द जी हैसियत में
खाइनि ही सुवाल ज़रूरु कंदासीं त जॾहिं सिंध में बादशाही जागीरदारी हुई ऐं पोइ अंग्रेज़नि जी हुक्मरानी ऐं क़ानूनी भोतारकी जागीरदारी क़ाइमु कई वई। अंग्रेज़ ग़ुलामी जे 100 साला हुकूमत में जागीरदारी हुई, पीरी बि हुई ऐं मुरीदी बि हुई, पर क़ानून जी रिट कंहिं हिकु इंच ते बि कमज़ोर न हुई। कचे जो इलाइक़ो हुजे या पके जो, कंहिं भोतार खे इहा ताक़त न हुई जो कंहिं वण जी लाम बि कटे। कंहिं इरिगेशन जे टाप ते बेलदार जी मर्ज़ी खां सवाइ भूतार या सरदार जीप बि नकाहे वेंदा हुआ। उन वक़्त बि जागीरदारी हुई ऐं भोतारकी हुई, पर उन जागीरदार में इहा ज़रूरत न हुई त हू क़ानून जी रिट खे चैलेंज करे। हाणे क़ानून जी रिट रुॻो चैलेंज नथी थिए, पर क़ानून खे कमदार बणाए उन खे कन खां गेले विच चौक ते तमाशो कयो थो वञे ऐं उन ताक़त जे मुज़ाहिरे ते संदन सरपरस्त सियासी क़ाइद ताड़ियूं पिया वॼाइनि ऐं संदन पुठी पिया ठपियनि। असांखे तारीख़ ॿुधाए थी त जागीरदारी निज़ाम जी बरतरी ॾाढायूं इस्तेसाल पंहिंजी जाइ ते, पर क़ानून जी रिट तॾहिं कमज़ोर थींदी आहे जॾहिं हुकूमती रिट जी बहाली खे अहमियत नाहे ॾींदी ऐं पंहिंजे सियासी मुफ़ादनि में क़ानून खे रुकावट सम्झंदी आहे। कॾहिं क़ानून फ़क़ीर जी फोली बणिजी चौक चौराहनि ते इशारनि सां हलंदे तमाशा कंदे नज़र ईंदो आहे। हाणे छा थींदो जो सुवालु आवाम जो त आहे ई, पर ख़ुदि हिन रियासत लाइ बि आहे त जंहिं रियासत में क़ानून जी रिट न रहंदी उनजो मुस्तक़बिल ऐं अंजाम कहिड़ो थींदो। हीअ असीं अवाजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। अवीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशरियात पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि ॿुधी सघो था। मोबाइल फ़ोन ते नशरियात ॿुधण लाइ पंहिंजे मोबाइल फ़ोन जे प्ले स्टोर में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो जी ऐप डाउनलोड करियो ऐं ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशरियात। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन हिकु मशहूरु सिंधी ऑनलाइन रेडियो स्टेशन आहे जंहिंखे सिंधी ॿोली सकाफ़त ऐं अदब खे दुनिया भर में हथी वठाइण ऐं सिंध जे हक़नि जी ॻाल्हि क़ाइमु कयो वियो। हीअ रेडियो लंडन बर्तानिया मां नशर थिए थो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सिंधी कम्यूनिटी लाइ हिकु अहम प्लेटफॉर्म तौरु कमु करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं न रुॻो ख़बरूं ऐं मौसीक़ी पेश कंदा आहियूं, पर उन सां गॾोगॾु सिंधी सकाफ़त ऐं अदब खे दुनिया में मुतारिफ़ करायूं पिया। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां सिंधी समाज जे मशहूरु शख़्सियतनि जा इंटरव्यू नशर कया वेंदा आहिनि। उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ तक़रीरूं ऐं तहरीरूं पिणु असीं अव्हां लाइ पेश कंदा आहियूं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हीं मालूमाती प्रोग्राम ऐं शाइरी पिणु ॿुधी सघंदा आहियो। मालूमाती तफ़रीही ऐं अदबी प्रोग्रामनि लाइ ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पाण चङी रीति ॼाणूं था त पंहिंजो समाज हाणे ग़ैर महफ़ूज़ बणिजंदो पियो वञे। ॿारनि जे अॻुवा जा वाक़िया बि रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि, पर हुकूमती बेहसी जीअं जो तीअं बरक़रार आहे। इन्ही समूरी सूरत हाल ते डॉक्टर ग़ज़ाला पंवर लिखे थी, पाकिस्तान में क़ानून ते अमलदारी न हुअण ऐं क़ानूनी कार्रवाई काग़ज़नि ताईं महदूद हुअण करे जेके बि बदअमनी जा वाक़िया थिया आहिनि उन्हनि पोयां क़ानून लागू कंदड़ ऐं क़ानून ठाहींदड़नि जी कमज़ोरी ऐं बेवसी आहे। जेकॾहिं ईअं न हुजे हा त संगरार में लॻभॻि 3 साल अॻु थियल मासूम ॿारड़ी प्रिया कुमारी अॼु पंहिंजे माउ जी झोली में हुजे हा, जंहिंखे बाज़ियाब कराइण लाइ
केतिरा ई आसरा ॾिना विया। एसि ताईं पिणु चयो वियो त प्रिया कुमारी कंहिं बासर माण्हू वटि आहे जंहिंखे जल्दी बाज़ियाब कराए माइटनि हवाले कयो वेंदो। ॿारनि जो अगवा थियणु, उन्हनि ते जिन्सी या जिस्मानी तशदुद थियणु कंहिं हिकु फ़र्द जी कार्रवाई न आहे, पर उनजे पोयां मुनज़िम टोला आहिनि जेके पंहिंजे मुफ़ादनि लाइ कमु कंदा आहिनि ऐं इंसानी अगवाकारी जंहिंखे ह्यूमन ट्रैफिकिंग पिणु चयो वञे थो, उहा रुॻो मुल्कीअ सतह ताईं महदूद न आहे, पर उहो आलमी सतह ते हिकु अहिड़ो ॻठ जोड़ आहे जंहिंजो शिकार निढड़ा ॿारड़ा थींदा आहिनि जिन खे पूरो निढ पिणु बेनसीब न आहे थींदो। पर सुवालु इहो आहे त रियासती सतह ते तशदुद जो शिकार या अगवा थींदड़ ॿारनि लाइ कहिड़ो तदारक कयो वञे थो। ॿारनि जे अगवाउनि जो सिलसिलो जीअं जो तीअं हलंदड़ आहे। पाकिस्तान जहिड़े मुल्क में ॿारनि सां थींदड़ ज़्यादतियुनि जे हवाले सां जेका बि कानून साज़ी थियल आहे उहा रुॻो कागज़नि ते महदूद आहे। नतीजे में ॿार अगवा थियनि पिया ऐं उन्हनि जो को पतो नथो मिले। संदन मिट माइट बाक़ी ज़िंदगी उन्हनि जे ओसीड़े में गुज़ारे छॾींदा आहिनि। जेतोणीकि उन्हनि सां सियासी तोड़े समाजी धुरियुनि जूं हमदर्दियूं हूंदियूं आहिनि, पर हमदर्दी कंहिंजो वञायल ॿार वापसि नथी मोटाए सघे। हर रोज़ु ॿारनि जे अगवा ऐं क़तल जा वाक़िया वधी रहिया आहिनि। वालदेन ॻणती में वरितल आहिनि, सुवाल पिया पुछनि, पर जवाबु ॾियण वारो को बि न आहे। के वाक़िया मुनज़िम ॾोहारियुनि जे नेटवर्क सां जुड़ियल हूंदा आहिनि त के वरी ख़ानदानी तकरार जे नतीजे में उभरनि था। हालतूं कहिड़ियूं बि हुजनि, पर हर नओं वाक़ियो असांखे यादि ॾियारे थो त अवाम जे तहफ़ुज़ लाइ वरितल उपाउ काफ़ी न हुजनि त असांजा ॿार कीअं ग़ैर महफ़ूज़ थींदा। कराची पुलिस कुझु ॾींहं अॻु ऑफिसरनि खे हिदायत कई हुई त हूअ ताज़नि वाक़ियुनि जे सिलसिले में गुम थियल ॿारनि जी बाज़ियाबी लाइ असराइता उपाउ वठे। रुॻो कराची शहर मां हिकु ॾींहं में 3 ॿार अगवा कया विया, जिते सिंध जे वॾे वज़ीर ऐं घरू वज़ीर नोटिस वठंदे पुलिस खे हुकुम ॾिनो त ॿारनि जी जल्द बाज़ियाबी लाइ अमली उपाउ वरिता वञनि। 2 ॿारनि खे गार्डन वारे इलाइक़े मां मोटरसाइकिल सवारनि अगवा कयो। 3 ॿार 7 जनवरी ते उत्तर कराची मां अगवा कयो वियो। उहो ॿार कुझु ॾींहंनि खां पोइ पंहिंजे रिहायशी इमारत जे अंडरग्राउंड पाणी वारी टैंकी में मिलियो। पोस्टमार्टम रिपोर्ट मां ज़ाहिर थियो त हिन ॿार खे क़तल खां अॻु ॾाढाई जो निशानो बणायो वियो हो। पुलिस हिन मामले खे हाणे क़तल केस तौरु ॾिसी रही आहे। जॾहिं कंहिं माउ पीउ जे अखियुनि जा तारा ऐं जिगर जा टुकड़ा ओचितो गुम थी वञनि त उहो अलमियो रुॻो उन ख़ानदान लाइ न, पर समूरे समाज लाइ पिणु वॾो सदमो आहे। अंग अखर बेरहम हूंदा आहिनि, पर उहे हक़ीक़ी सूरत हाल खे बयानु कंदा आहिनि। हिकु अंदाज़े मूजिबि गुज़िरियल साल 1 जनवरी खां 30 सेप्टेम्बर ताईं, यानी रुॻो 9 महीननि दौरान कराची मां 623 ॿार गुम या अगवा थियण जा वाक़िया रिपोर्ट थिया आहिनि। हर अगवा पोयां समाज जी बेअसी ऐं वालदेन जी तड़प आहे। अहिड़ा वाक़िया रुॻो कानून लागू कंदड़ इदारनि जी कारकर्दगी ते सवाल नथा उथारिनि, पर असां सभिनी ते बि वॾा सुवाल उथारिनि था। जॾहिं हिकु माउ ख़ाली हंज खणी दर दाहे थी त सॼो समाज उन दर्द खे महसूसु करे थो। जॾहिं वालदेन रातिनि जो निंडूं हराम करे अखियुनि मां लुड़क वहाईंदे पुलिस स्टेशन जे चकर हणनि त उहा तकलीफ़ नाक़ाबिले बर्दाश्त हूंदी आहे। हर अगवा थींदड़ ॿार असांजे समाज जो मुस्तक़बिल आहे। हू हिकु अहिड़ो इश्तिहारु आहे जेको ॾोहारी ज़हन जे वर चढ़ियो वञे। कानून साज़ इदारनि खे नयूं पॉलिसियूं ठाहिणु घुरिजनि त जीअं ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ सख़्तु कानून अमल में आंदा वञनि, छो त जिते ईंदड़ नस्ल महफ़ूज़ न आहे त पोइ असां कहिड़े मुस्तक़बिल जा ख़्वाब ॾिसी रहिया आहियूं। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं डॉक्टर ग़ज़ाला पहवर जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिबु अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाणी जी खोट ऐं सिंध दुश्मन साज़िशनि खे मुंहुं ॾींदड़ सिंध हाणे त सोकड़े जे ख़तरे खे मुंहुं ॾियणु लॻी आहे, पर उनजे असर खे रोकण लाइ कहिड़ियूं तदबीरूं कयूं पियूं वञनि ऐं छा थियणु घुरिजे, इन समूरी सूरत हाल ते
अशफाक सुमरो लिखे थो, हूँ त पूरो पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि जे वर चढ़ियल आहे, पर सिंध पंहिंजी मख़सूस जाग्राफियाई बीहक जे करे हमेशह ख़ासि तौर ते मुतासिर थींदड़ खितो रहियो आहे। हिन साल में मजमूई तौरु जेतोणीकि पूरे मुल्क में घटि बरसातूं पयूं आहिनि, पर सिंध में हेल मामूल खां तमामु घटि बरसातूं पयूं आहिनि। पाकिस्तान जे मौसमियात खाते 21 जनवरी 2025 जी पधिराई मूजिबि 1 सेप्टेम्बर 2024 खां 15 जनवरी 2025 ताईं मुल्क में घटि बरसातनि पवण जी ॼाण ॾिनी आहे। संदन पधिराई मूजिबि सॼे मुल्क में मजमूई तौरु 40% घटि बरसातूं पयूं आहिनि, पर सिंध में 52% घटि बरसातूं पयूं आहिनि। हीअ हिकु गैर मामूली मौसमी सूरतहाल पैदा थी आहे, जंहिंजा सिंध जी ज़रई पैदावार ऐं पाणी जी दस्तियाबी ते नाकामी असर पइजी सघनि था। इन ॻाल्हि में को बि आभाम न आहे त जेकॾहिं बरसातूं घटि पवंदियूं त उन सां न सिर्फ़ु फ़सलनि जो नुक़सानु थींदो, पर पाणी जो बुहरान बि मुंहुं कढंदो, जेको पूरे सूबे खे मुतासिर करे सघे थो। गॾोगॾु पाणी जी घटिताई करे गर्मी जी लहर बि शदीद थी सघे थी ऐं ईंदड़ चौमासी जी मौसम ऐं मींहं ताईं सूरतहाल गंभीर रही सघे थी। सोकाड़ो छा आहे? सोकाड़ो हिकु कुदरती मौसमी सूरतहाल या लकाउ आहे जंहिंमें नॉर्मल खां घटि बरसातूं पवनि थियूं ऐं पाणी जा ज़ख़ीरा ऐं वहिकिरा घटि थी वेंदा आहिनि। इहा आम तौर ते फ़सलनि, झंगनि, पाणी जे ज़ख़ीरनि जीवत ते असरअंदाज़ थींदी आहे। सोकाड़े में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा असर साम्हूं अची सघनि था, जिन में पाणी जो बुहरान, ज़रई नुक़सानु, ग़िज़ा जी घटिताई ऐं हयातियाती तनूअ ते असर ख़ासि तौरु शामिल आहिनि। सोकाड़ो हिकिड़े क़िस्म जी कुदरती आफ़त आहे। सोकाड़े जा क़िस्म। सोकाड़े खे मौसमी लिहाज़ खां मुख़्तलिफ़ क़िस्मनि में विरहायो वियो आहे, जिन में मौसमी सोकाड़े या ॾुकार जहिड़ी सूरतहाल। उहो सोकाड़ो मौसमी हालत सां जुड़ियल हूंदो आहे। जॾहिं कंहिं इलाइक़े में बरसाति जो मिक़दारु पंहिंजे मामूल खां घटि थी वञे थो त उनखे मौसमी सोकाड़ो चयो वेंदो आहे। उनजो असरु आमतौर ते ज़मीनी पाणी, ज़रई पैदावार ऐं माहौल ते थिए थो। उन सूरतहाल जो पखी पखण ऐं आबी वसीलनि ऐं आबी हयात ते तमामु घणो असरु पवे थो। ज़रई सोकाड़ो। जॾहिं किथे को इलाइक़ो बरसाति खां महरूम थिए ऐं ज़मीन में मुनासिबु घिम न हुजे त उनखे ज़रई सोकाड़ो चयो वेंदो आहे। उन में फ़सलनि ते असरु पवे थो ऐं पैदावार घटिजी वञे थी। उहो सोकाड़ो ख़ासि तौर ते पाणी ते दारोमदार रखण वारनि इलाइक़नि में नमूदार थींदो आहे। हाइड्रोलॉजिकल सोकाड़ो। जॾहिं कंहिं इलाइक़े में पाणी जो ज़ख़ीरो जहिड़ोकि दरिया, डंडूं, ढोरा या ज़ेर ज़मीन पाणी में घटिताई थी वञे त उनखे हाइड्रोलॉजिकल सोकाड़ो चयो वञे थो। हीअ सूरतहाल जिते पाणी जी मौजूदा ज़ख़ीरो घटि थी वञे ऐं इंसाननि, जीवत ऐं ज़राइत लाइ सख़्ती पैदा थिए थी, उते हिकिड़े वॾे पर आहिस्ते पैदा थींदड़ कुदरती आफ़त तौरु ज़ाहिर थींदी आहे। समाजी सोकाड़ो। समाजी सोकाड़ो असल में त असरु आहे मौसमी हाइड्रोलॉजिकल सोकाड़े जो, पर पंहिंजे तौरु सोकाड़े जो हिकिड़ो क़िस्म बि आहे। हीअ सूरतहाल तॾहिं पैदा थींदी आहे जॾहिं कुदरती ख़ुश्क साली जा असर मुआशरती ऐं इक़्तिसादी तौर ते शिदत इख़्तियार करे वञनि। उन में ग़िज़ाई खोट, ज़रई वहिंवारनि सां लाॻापियल रोज़गारनि में घटिताई ऐं ग़ुर्बत में वाधारो शामिल आहिनि। समाजी सोकाड़े जो असरु घणनि तबक़नि ते पवंदो आहे, ख़ासि तौर ते ग़रीब ऐं ज़राए सां जुड़ियल माण्हुनि खे हीअ सूरतहाल वेतर पीढ़ियो छॾे। सिंध में सोकाड़े जा असर। सोकाड़ो ॿिन्ही माहौलियात ऐं इंसानी ज़िंदगियुनि ते असरअंदाज़ थिए थो। माहौलियाती निज़ाम ख़ासि तौरु मुतासिर थिए थो, छाकाणि त नदियुनि, डंडनि, ढोरनि जो पाणी ख़ुश्क थी वञे थो, जंहिंसां जानवरनि ऐं ॿूटनि जा नसल ख़तरे हेठि अचो वञनि। पाणी जी घटिताई तवानाई जी पैदावार खे बि मुतासिर करे थी, जीअं हाइड्रो पावर ज़रिया घटिजण लॻनि था। हवा जी आलूदगी में पिणु इज़ाफ़ो थिए थो, जेको सिहत जा मसइला वधाए थो। सिंध में सोकाड़े जी सूरतहाल केतिरनि ई चैलेंजनि या ॾुखियनि हालतुनि खे जनम ॾेई सघे थी। पाणी जो बुहरान, फ़सलनि जो नुक़सानु ऐं ग़िज़ाई खोट उहे अहम असर आहिनि जेके हिन सूरतहाल करे पेश अची सघनि था।
ख़ासूसन सिंध जा अहम तरीन वारियासा इलाइक़ा जहिड़ोकि थरपारकर, उमरकोट ऐं जाबलू पट्टी, जामशोरो, दादू, ठट्टो, कंबर, शहदादकोट ऐं नगर पारकर सोकाड़े खां वधीक मुतासिर थींदा, छाकाणि त उन्हनि इलाइक़नि जो लॻभॻि समूरो वहिंवार बरसातनि ते ई दारोमदार रखे थो। जर पिणु बरसाति न पवण करे रिचार्ज थिए थो। उनखां सवाइ पाणी जी मौजूदगी ते इन्हिसार रखण वारा सिंध जा कुझु ॿिया इलाइक़ा पिणु ॻणती वारी सूरत हाल में मुब्तला थी सघनि था, जहिड़ोकि दरियाई इलाइक़ा कराची जहिड़े वॾे शहर ते बि असरु पइजी सघनि था, जंहिंजो मौसमियात खाते पिणु पंहिंजी पधिराई में ॼाणायो आहे, छाकाणि त कराची जे पीअण ऐं घरेलू इस्तेमाल जे पाणी जो दारोमदार घणो तणो कींझर ढंढ सां लाॻापियल आहे। अॻुवाट तदबीरूं। सिंध में ख़ुश्कसाली जी वार्निंग न सिर्फ़ु मौसमी लिहाज़ खां अहम आहे, पर इंसानी ज़िंदगी ते ॾूर रस असरनि जे लिहाज़ खां बि इंतिहाई अहम आहे। जीअं त सोकहड़ो हिकिड़े क़िस्म जी कुदरती आफ़त आहे, जंहिंसां मुंहुं ॾियण लाइ अॻुवाट एहतियाती तदबीरूं अहम आहिनि। अहिड़ी सूरत में हुकूमत, मकानी इदारनि ऐं अवाम खे गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे त जीअं सोकड़ जे असरनि खे घटाए सघिजे ऐं सिंध जी मईशत ऐं माहौलियात खे महफ़ूज़ रखी सघिजे। PMD पारां सोकड़े खां अॻुवाट ख़बरदार करण ऐं प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी पारां ख़तरे जी वार्निंग जे पेश नज़र हुकूमत ऐं इदारनि खे अॻुवाट एहतियाती तदबीरूं इख़्तियार करणु घुरिजनि। पाणी बचाइण, मुतबादिल ज़रियनि खां फ़ाइदो हासिलु करणु ऐं ज़रई अमलनि में नवनि तरीक़नि खे अपनाइण जी ज़रूरत आहे। पाणी जी बचत लाइ टेक्नोलॉजी खे इस्तेमालु करणु अशद ज़रूरी आहे। मकानी इदारनि ऐं पब्लिक हेल्थ खाते तोड़े गैर सरकारी तनज़ीमनि खे थर ऐं जाबलू पट्टी में पीअण जे पाणी जी रसद खे ख़ासि तौर ते यकीनी बणाइणु घुरिजे। मकानी हुकूमतनि ऐं ज़िले एडमिनिस्ट्रेशन खे सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ जामे हिकमत अमली पिणु जोड़णु घुरिजे। उन सां गॾु जिन इलाइक़नि जे माण्हुनि ते हिन सूरतहाल जो असरु थींदो, उन्हनि खे पंहिंजो पाण बि एहतियाती उपाउ वठणु घुरिजनि। ख़ासि तौर चौपाए माल जी वैक्सीन, चारे खे गॾु करे रखणु, पीअण जे पाणी जा ज़ख़ीरा संभाल सां इस्तेमालु करणु, घटि पाणी जी सट संदड़ फसल पोखणु ऐं गदिलो पाणी पीअण खां परहेज़ ख़ासि तौर शामिल आहिनि। इहे तदबीरूं त आर्ज़ी आहिनि। असल में हुकूमतनि खे पाणी मुतलिक़ मौसमनि लकाउनि सां ठहिकंदड़ डिघी मुदत वारी इंतज़ामकारी करणु घुरिजे, जेका कुदरती आफ़तनि जी ज़द में रहंदड़ आबादियुनि ऐं मजमूई तौरु आफ़त सटियल ख़ितनि जा पाणी ते हक़ महफ़ूज़ करे सघे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं अशफ़ाक़ सुमरे जो लिखियल लेख। इन्ही ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सनींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन